हिते माण्हुनि खे अची फिक्रूं लॻल आहिनि, असांजो हीअं थी वियो, मां छा कयो, मूंसां हीअं थी वियो आहे, मां हीअं ॾाढा दुख पाता आहिनि, मांसां हो। अरे भाई, हिते नालो ई दुखालय आहे संसार जो। सुख जी इच्छा कंदव त दुखी थियणो पवंदो। चओ हरे राम। दुखालय, ओहो हो। भगवान न करे कोई बीमार पए, प्रभु सभिनि खे स्वस्थ रखनि। भगवान न करे कंहिंखे वॾी बीमारी थिए, 20 सालनि जी कमाई कुझु ॾींहंनि में निकिरी वेंदी आहे, ज़िंदगी भर जी कमाई हली वेंदी आहे, पतो ई न पवंदो आहे। कीअं माण्हू कौड़ी कौड़ी इकठो कंदो आहे, पैसो जोड़ींदो आहे, कीअं हली वेंदो आहे। पोइ चओ हरे राम। इन करे संसार में सुख जी आशा रखण ही दुख जो नतीजो आहे। सुख जी आशा न रखो तो दुख न थींदो। सुख जी आशा रखी वेठा आहियूं और दुख अचे तो, चाहियूं था सुख मिले तो दुख, पोइ तो दुखी थींदासीं। चओ हरे राम, हरे कृष्ण। ॿ पंडित जी विया भोजन करण। हिकिड़ो ॾाढो तृष्णा वारो हुयो ऐं हिकिड़ो शांतीअ वारो। ठीकु आहे। ॿिन्ही खे जंहिं भोजन करायो त उन्हनि खे पुराणे ज़माने जी ॻाल्हि 51 रुपया भेटा ॾिनी, लिफ़ाफ़े में बंदि करे। ठीकु, वापसि आया। हिकिड़ो माण्हू ॾाढो खिलणु लॻो, प्रसन्न पियो थिए, ऐं ॿिए जो चहिरो ईअं लही वियो, घटि वधि पियो ॻाल्हाए। बुखड़ काथो वञा, कंजूस, पतो हुजे वञा ई न, मरी पियाऊं बुख, रोटी नथी मिले असांखे। हेॾो वॾो सेठ, धिकार अथसि, 51 रुपया न अथई। ऐं ॿियो खिले, ॿियो ॾाढो प्रसन्न, छोड़े तोखे घणा मिलिया अथई? चई मूंखे बि 51 मिलिया। पोइ तूं ख़ुशि कीअं थो थिए? हे तव्हां दुखी छो आहियो? चई दुखी कीअं न थींदुमि, मां सोचियो भई 500 ॾींदो, 500 न त 250 ॾे हा, 100 त वरी बि ॾे हा, सुञे 50 ॾिना आहिनि, 51। इन करे त परेशान आहियां मां। चई मां सोचियो 11 ॾींदो। जेको संतोषी हो चए थो मां सोचियो 11 ॾींदो, धोई पोई करे 21 ॾींदो, हिन ॾिना आहिनि 51। मां ख़ुशि आहियां, मूंखे उमेद खां वधीक मिलियो आहे ऐं हुनखे उमेद खां बिल्कुलु घटि मिलियो आहे। ऐं मिलियो ॿिन्ही खे बराबरि आहे, मिलियो ॿिन्ही खे बराबरि आहे। हिकिड़ो सुखी आहे, हिकिड़ो दुखी आहे। हाणे ॿुधायो, सेठ दुखी कयो या पंहिंजे तृष्णा दुखी कयो? आहे की न? चओ हरे राम, हरे कृष्ण। तॾहिं चवंदा आहिनि भाई सजनानी, आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे, नाता एक राम जी से दूजे नाते तोड़ दे। आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे, नाता एक राम जी से दूजे नाते तोड़ दे। साधु संग अंग अंग राम रंग रंगिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। सीताराम हरि बोल। सीताराम सीताराम कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। अरे जिंदगी की डोर सौंप हाथ जगन्नाथ के, महलों में राखे चाहे झोपड़ी में वास दे। जिंदगी की डोर सौंप हाथ दीनानाथ के, महलों में राखे चाहे झोपड़ी में वास दे। धन्यवाद निर्विवाद, धन्यवाद निर्विवाद, राम राम कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। मास्टर सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। गणेश जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए। सत्संग तो ॾाढो सरल आहे, वचन भी ॾाढा सरल आहिनि, हा न। ऐं सभिनि खे पतो बि पइजी आहिनि, कोई लिकियल बि कोन्हनि, पर खणण वारो कोई आहे ई कोन। अनमोल हीरा मोती, हा ईअं 5 नोट 10 जो नज़र अची वञे त केरु न खणंदो।
चङो भलो माण्हू बि खणंदो, पोइ चवंदो काथे लॻायूं था, उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी हे अनमोल वचन कोई खणण लाइ तयार ई कोन्हे। हरे राम हरे कृष्ण हे हरे, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद। सच चवंदा आहिनि भाई, विधाता कंहिंखे दुख न ॾेखारींदो आहे। केरु आहे धरतीअ ते जेको चई सघे कि मां जीवन में कॾहिं दुख न ॾिठो आहे? कोई आहे? कोई हिकु माण्हू ॾेखारियो। अच्छा, कोई हिकिड़ो माण्हू अहिड़ो ॾेखारियो जेको चए मूंखे कॾहिं बि सुख न मिलियो आहे कंहिं बि तरह जो? असंभव। चवनि था नरक में बि कॾहिं कॾहिं माण्हू सुखी थी वेंदा आहिनि, उते बि सदा दुखी न रहंदा आहिनि। कॾहिं कॾहिं थधी हवा हलींदी आहे, कॾहिं कॾहिं विच में गैप मिली वेंदो आहे हिकु सजा खां ॿिए सजा में, उते बि सुख मिलंदो आहे। और स्वर्ग में भी दुख थींदा आहिनि, कथाऊं त तव्हां ॿुधंदा आहियो। कॾहिं असुर चढ़ाई करे आया, कॾहिं राक्षस अची विया, कॾहिं वाद विवाद थियो, झगड़ा त मस्तु बढ़िया चकाचक हलंदा ई रहंदा आहिनि स्वर्ग में भी। तॾहिं चवंदा आहिनि भाई और थोड़े थोड़े सभी दुखी, सुखी राम को दास। हरे राम जो सुख को चाहे सदा, शरण राम की ले। अगर सुख खपेव त राम जी शरण वठो। शरण यानी मन मर्जी छॾियो। तव्हां सोचींदो कि शरण चयो त आहे भॻवान खे, पोइ दुखी छो आहियूं? शरण चवण जो अर्थ इहो आहे कि हाणे तुंहिंजे शरण थी, हाणे तूं संभाल। अॼु को मन मर्जी छॾी, हाणे तूं जीअं रखंदे मां तीअं रहंदुमि। तेरी शरण अब हो गया हूं, नहीं साधन बल वचन चातुरी, एक भरोसो गिरधारी। ज्यों भावे त्यों राख मेरे साहिब, तुझ बिन अवर न कोई। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे भॻवान जे रजा में राजी रहणु।